छा नमाज में अध तकबीर जायज़ आहे या न? आउं सम्झाई थो त अध तकबीर हदीसी तकबीर खे चवंदा हूंदा, ॿियनि जी तकबीर थोड़ी डिघी हूंदी आहे या हदीसी तकबीर थोड़ी मुख़्तसर हूंदी आहे, त इहा अध तकबीर कोन्हे, अदा सॼी इहा ई आहे। ऐं कोन थो चवां नबी करीम इस्लाम जो फरमान आहे। तव्हां सही बुखारी पढ़ो, किताबुल अज़ान पढ़ो, बाक़ाइदे पूरो बाब आहे इकामत जो बयान, उते तव्हांखे हदीस मिलंदी त उमिर बिलालुन, सिना बिलाल जे त हुनखे नबी करीम इस्लाम जे ज़माने में हुकुम थियल हो त अज़ान जा जेके कलिमात आहिनि उहे डबल मर्तबा चवनि, जेके इकामत जा कलिमात आहिनि उहे सिंगल चवनि, हिकु चकर चवनि। सुभाणे तव्हां मौलवी साहिब कंहिंखां पुछा कयो साईं जेका पाण वटि बांग अचे पई अज़ान, या कहिड़ी अज़ान आहे? हू चवंदो बाबा बिलाली अज़ान आहे, सिना बिलाल जी, उहा त ॾियूं पिया। साईं पोइ सिना बिलाल भला तकबीर कहिड़ी चवंदा हुआ? चवंदो हले कहिड़ी चवंदा? चवंदा बुखारी शरीफ़ में लिखियल सिंगल चवंदा। सिना बिलाल जी अज़ान सां गॾु जेका तकबीर आहे उहा आहे ई सिंगल। असीं जेका अज़ान मुआशरे में हूंदा उहा अज़ान बिलाली आहे, त इन सां गॾु जेका सिना बिलाल जी तकबीर आहे उहा सिंगल आहे। ऐं सम्झां थो ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। साईं मोहतरम कैश में मोटरसाइकिल की कीमत 1,50,000 1.5 लाख रुपया है, 3 महीननि जी ओदर ते 2 लाख रुपया है, तक़रीबन हर जलसे में या पर्ची है। इहो शइ शायदि आम थी वई है। ॿियो थियो आहे जो माण्हू ॾिसनि था ख़ासि तौर ते हिकिड़ो मौलवी साहिब ॿी ॻाल्हि पियो करे, ॿियो मौलवी साहिब ॿी ॻाल्हि पियो करे। इन ॻाल्हियुनि में इंसाफ़ खां कमु वठो। आउं बि मौलवी आहियां, जेतिरो मूंखे मालूमात हो जवाबु ॾींदुसि, ॿियो मौलवी साहिब हूंदो पंहिंजी मालूमात जे हिसाब सां जवाबु ॾींदो। काफ़ी माण्हुनि जी त सोच इहा हूंदी है त यार कमु कयां पियो, छो न मौलवी साहिब चए हिकिड़े वारे जाइज़ आहे, त पोइ चवां बाबा जाइज़ आहे, कमु तो हीअं कयां पियो, करिणो बि आहे, पोइ छो न इन साॻे कम खे हिलाल करे कयां? माना मशकूक आहे या हराम आहे, मौलवी साहिब चए पोइ हाणे हिलाल थी वेंदो। मौलवियुनि जे चवण सां हलाल कोन थींदो। नबी करीम सल्लल्लाहु जी तालीम मूजिब उलमा वटि इन शइ में इख़्तिलाफ़ आहे, पर ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॾसां। पहिरीं ॻाल्हि त हिन मामले में सरीह रिवायतूं मौजूदु आहिनि जेके इन शइ ते दलालत कनि थियूं त इहा शइ ग़लति आहे। पोइ जिन में तव्हांजे इलाइक़े में कंहिं साथी सवाल कयो, शायदि उॾेरलाल वारे प्रोग्राम में, त मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक में किताबुल बुयू में शयुनि जी क़ीमत जे बयान में हिकिड़ो बाब पूरो, उते सिन अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु ममनू आहे कारोबार, जे कारोबार खे नबी सी मना करायो, उन जूं सूरतूं बयान करे हिकिड़ी शइ फरमाइनि था, इहा शइ बि दीन में मना आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना कई आहे जो कंहिं शइ जे कैश जो रेट अलॻि हुजे, नक़दो बि कज़ा व कज़ा, कैश जो रेट ही आहे, वो भी नसीहत कज़ा व कज़ा, ऐं ओधर में इन शइ जो ही रेट आहे, साॻो पर्ची वारो सुवाल फरमाइनि, इहा शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना कई आहे। त मना इन खां पोइ ॿी ॻाल्हि हिकिड़ी, जेकॾहिं कंहिंखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे न, कम से कम एतिरो त तव्हांखे सम्झ में अचे थो त मौलवियुनि जो इख़्तिलाफ़ आहे, 4 चवंदा जाइज़ आहे, 4 चवंदा नाजाइज़ आहे, कम से कम इहा शइ त हाणे मशकूक त ज़रूर आहे। असांजो दीन असांखे चए थो त मशकूक शयुनि खां बि बचो। से बुखारी में किताबुल बुयू में हिकिड़ो बाब अल हलाल बय्यिनुन वल हराम बय्यिनुन व बैनहुमा मुश्तबहात, उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना जेके मुश्तब मशकूक शयूं आहिनि उन्हनि खां बि बचो। जेकॾहिं हिन शइ खे ग़लति न बि सम्झो था न, कम से कम इहो ज़रूर सोचो त इन में मौलवियुनि जो इख़्तिलाफ़ आहे, अक़लमंदी इन में आहे त इन खां बचिजे। ऐं इन खां पोइ यार ॾिसो न, हिकिड़ी शइ 1.5 लाख वारी तव्हांखे इन ते बि मुनाफ़ो त पवंदो, मथां जेके 10,000 मुनाफ़ो न पए त छा भला जेके नथा वठनि उहे बुख मरी आहे, मानी उहे बि खाइनि पिया। त रिज़्क़ ॾियण वारो रज़ाक रब्बुल आलमीन, बुखियो कोन, जेके इहो कमु कोन था कनि खाइनि मानी उहे बि पिया, कपिड़ा बि पाइनि पिया, ईदूं ख़ुशियूं मल्हाइनि पिया। ही अजायो असांखे अखियुनि खे ड्रॉ महसूस थियो, न कंदासीं त भींग थी वेंदी, अहिड़ो कुझु बि कोन्हे को। छा नमाज़ में रफ़ल देन करणु क़ुर मजीद या हदीस मुबारक मां साबित आहे या न? त वही त ॻाल्हि चुटी पिटी पई आहे, नबी साईं कयो आहे, सदाईं कयो आहे। हिन जे लाइ असीं इन करे बि मालूम कयूं था जो मुआशरे में हदीसनि जे किताबनि खां दूरी आहे। जदीद दौर आहे, यकीन ॼाणो ॾाढो दीन सवलो थी वियो आहे। मोबाइलनि में बसि एप्लीकेशन डाउनलोड कयो, समूरा किताब तव्हां वटि। बहरहाल मुख़्तसर तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं हदीसनि जे किताबनि खे, मुस्नद किताबनि खे ऐं सही अहादीस खे पढ़ंदो त नबी साईं कयो ई रफ़ुल यदैन आहे। शुरू में रुकू में वञण महिल, रुकू खां पोइ या 2 रकातूं पढ़ी करे 3 रकात जो उथण महिल बुखारी शरीफ़ में तव्हां पढ़ंदो, तव्हांखे रफ़ुल यदैन करण जूं, जेको रफ़ुल यदैन ॿुधाईमांव इन जूं 5 हदीसूं लाॻीतूं मिलंदियूं, हिकिड़ी बि न करण जी कान्हे। मुस्लिम शरीफ़ में तक़रीबन 6 हदीसूं न लाॻीतियूं, न करण जी हिकिड़ी बि कान्हे। अबू दाऊद शरीफ़ में तक़रीबन करण जूं हदीसूं लॻभॻि 25 हदीसूं नबी साईं रफ़ुल यदैन कंदा, न करण जूं सिर्फ़ 3 आहिनि। ऐं वॾी अजीब ॻाल्हि, 3 सां इमाम साहिब गॾु वज़ाहत थो करे त सही साबित कोन्हनि।
तिरमिज़ी शरीफ में करण जी तव्हांखे हिकिड़ी मिलंदी, का जरह कान्हे। न करण जी इमाम साहब हिकिड़ी आंदी है, पर उन खां अॻु में चए थो इमाम अब्दुल्लाह बिन मुबारक चवंदा त इहा सही साबित कान्हे का। ऐं हुन हदीस खे अक्सर अइम्मा, बेशुमार अइम्मा चवंदा इहा शइ सही साबित कान्हे का। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह, हिकिड़ो हूंदो मौलवी जो तजुर्बो, ॿियो हूंदो इमाम बुखारी जो तजुर्बो। इमाम बुखारी जहिड़ो माण्हू छा थो चए, हिकिड़ो पूरो किताब अथनि जुज़्उ रफ़िल यदैन। इमाम बुखारी रहमतुल्लाह जुज़्उ रफ़िल यदैन में किबार ताबईन जा अक़वाल थो आणे, जेके चवंदा असां जिन बि असहाब खे ॾिठो उहे रफ़िल यदैन कंदा, जो मनसूब कोन्हे। सहाबा किराम कम करण साबित आहे। ऐं वरी अञा वॾी दिलचस्पी जी ॻाल्हि ॿुधायांव, ही त हेॾे चिटियूं पिटियूं हक़ीक़तूं, पर असांजा काफ़ी सारा मुस्लमान नथा कनि ज़िद। अड़े बाबा ज़िद मौली सां थो करी, क़ुरान ई हदीसूं ॻाल्हियूं आहिनि, इन सां ज़िद छाजो आहे? पोइ नबी जी फरमायो निमाज़ में हरकत भली कान्हे का घोड़े जे पुछण वारी। पोइ भला सभु ख़तम थी वियो त तारो हिकिड़ो किथां बचो? सभु ख़तम थी वियो, इहो बची वियो। भला हुन जे करण जूं हेॾियूं हदीसूं आहिनि, हिन जे करण जी हिकिड़ी हदीस ॿुधायो। यकीन ॼाणो हिकु बि हदीस कान्हे। कंहिं हदीस भला नबी सिंह कोन्हे न, के सहाबी खां ॾेखारियो। यकीन ॼाणियो के सहाबी खां सही साबित कोन्हे। हे असां जूं नाइंसाफ़ियूं अथव, बेसमझूं अथव, दीन खां दूरियूं अथव। जेको रफ़ल नबी से पूरी हयाती कयो, उन खां मुंहुं मोड़े वेठा आहियूं। जेको नबी से कॾहिं बि कोन कयो, रोज़ कयूं था। हिन ॻाल्हि खे भोग न पायो। अॼु हे मजलिसूं, हे मौक़िया असांखे रसीन था। अलाह जे दीन खे अहमियत ॾियो, गौर कयो, छा तव्हांखे करणु घुर्जे, छा कयो पिया। अल्लाह से मिड़नी जे हाल ते रहम करे। अगो सवाल आहे त छा जनाज़े निमाज़ में हिकु तरफ़ सलाम वराइण सही आहे या न? जनाज़े निमाज़ में सलाम आहे ही हिकु पासे। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़ी सारे असहाब का जनाज़े में सुनन कुबरा अल बहकी में किताबुल जनाज़ में हिकिड़ो पूरो बाब है, ॿिनि तरफ़नि सलामनि जो बयान, वरी अॻियां हिकिड़ो बाब है हिकु तरफ़ सलाम फेरण जो बयान। सन अब्दुल्लाह बिन उमर से उन्हनि खां सही सन सां मनक़ूल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े जे इख्तिताम ते सलाम हिकु पासे वराईंदा। इन खां अलावा तक़रीबन 5 सहाबा खां सही साबित है त 5 जा 5 साहब सगुरा या 6 साहब सगुरा जनाज़े में हिकिड़े पासे सलाम वराईंदा। ये वरी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, हिकु बि सहाबी खां जनाज़े में ॿिनि पासे सलाम साबित कोन्हे। ताबईन में इब्राहिम नखी हिकिड़े माण्हू खां जनाज़े में ॿिनि पासनि जे सलाम जी साबिती आहे, पर साॻे माण्हू खां वरी हिकु पासे जो सलाम बि साबित आहे। सहाबा किराम जा कंहिं खां बि, न नबी करीम सलाम खां, न कंहिं सहाबी खां जनाज़े में 2 सलाम साबित आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम मजमईन खां जनाज़े में सिर्फ़ हिकु सलाम साबित आहे। ठीक है।